सेवण तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवण सेवण में मरकजी सिंध प्रेस क्लब कराची जे सरवान रुस्तम जमाली के हुक्म ते सिंध प्रेस क्लब सेवण राइजिंग सन ऑर्गेनाइजेशन सेवण ऐं सेवण जी सिविल सोसाइटी तरफां 2 अधिकारियों पटियों बदी हथ में पम्फलेट खणी सिंध प्रेस क्लब सेवण जी ऑफिस खां धमाल चौक सेवण ताईं एक एहतजाजी रैली कढी वई। इन एहतजाजी रैली खां पहिरियां सिंध प्रेस क्लब सेवण जी ऑफिस में मरूम शहीद साफ़ी नसरुल्ला गडानी जी रूह के एसाले सवाब जे लाइ कुल पड़ी मरूम जी मग़फ़िरत जे लाइ दुआ पिण घुरी वई। जॾहिं त इन एहतजाजी रैली में मरूम शहीद साफ़ी नसरुल्ला गडानी के कातिलनि खे गिरफ़्तार करण जा नारा पिण लगाया विया। इन एहतजाजी रैली में सिंध प्रेस क्लब सेवण के सरपरस्त आला सैद रज़ा हुसैन शाह और सरदार मोहम्मद कासिम सोलंकी आफ़भान सईदाबाद जिन खुसूसी शिरकत कई। इन रैली के सिंध प्रेस क्लब सेवण सदर आफ्ताब हुसैन शेख, नायब सदर गुलाम शबीर सेवाणी, जनरल सेक्रेटरी अब्दुल सलाम सोलंकी, राइजिंग सन वेलफेयर ऑर्गेनाइजेशन सेवण के सदर वजीर अली ब्रह्मणी, मोहम्मद वारिस कोरे जो इतलात सेक्रेटरी सिंध प्रेस क्लब सेवण जिन खिताब किया। शहीद साफ़ी नसरुल्ला गडानी जे कातिलनि खे शहीद जे कातिलनि ते साईं साफ़ इनके जेकी हुकूमत घुर्जे असां साफ़ी जेके साफ़ी आहियूं उन्हनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे, छो जो ही साफ़ी हिकु अनमोल हिकु खज़ानो आहे जंहिंखे तव्हां मिटाइण था घुरो, ही मिटिजी न सघंदो। साफ़ियुनि जो इतिहाद जारी रहंदो ऐं क़यामत ताईं जारी। मुतालबो इहो आहे त जल्दी